जेके मेन गेस्ट आहिनि जनाब नेक मोहम्मद शेख साहब जेके तव्हांखे ॿुधाईंदो थी वाहिद लाड़काने शहर जा असांजी लाड़काने यूनिवर्सिटीअ जा मिस्टर अब्दुल शकूर पाकिस्तान एसोसिएशन ऑफ द ब्लाइंड अजी जो को प्रोग्राम अस्सलाम वालेकुम पीएबी लाड़काना जे प्लेटफॉर्म तो असद ब्रो आवाज खिदमत में हाजिर है उहे दोस्त जेके नवा हैं उन जे लाइ मां साबिका जनरल सेक्रेटरी पीएबी लाड़काना थी रहे की जवाब है वगैरह थी कि हमारे कुदरत अलकास हॉस्पिटल का जो गड मुझे जेके भी मोहब्बतों चाहत ऐं जेके दिली ताल्लुक है जिन वरी पंहिंजो सलाह ऐं पंहिंजो मशवरनि सां असांखे सेक्रेटरी जे हवाले सां काफ़ी दोस्त कुझु तयारी करे बि आया हूंदा मां वठंदुसि प्रोग्राम खे अॻिते हलाईंदे मौला बेमिसलाई असी तू जामाना तू साईं खुदाया करम सां उपाई मेमन जी तिलावत खां जे हू घण पास आहे थी शख्सियत सां उन खां पोइ रीजनल डायरेक्टर सखर तोहरे जा तुझी जादे आनन पाक शराकत कार कोई घट तुझे ता तू शान में पाक रखा हुजे पीर वडी रखा बाला तर हुजे पीर वडी तुझी हस्ती खुशामदीद चवंदुसि डायरेक्टर जनरल SPDPA मोहतरम जनाब मोहम्मद अमीन शेख साहब, डायरेक्टर जनरल सिंध पर्सन्स विद डिसेबिलिटी प्रोटेक्शन अथॉरिटी DPD गवर्नमेंट ऑफ सिंध। आर्टिज़म जे लाइ हुननि कराची में तमामु घणा सेंटर ठाहिया आहिनि, हैदराबाद में सेंटर ठाहिया आहिनि, सखर में आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जायुनि ते आहिनि। जनाब मुंहिंजो भाउ मेमन साहब, अख्तियार मुंशी साहब ऐं ब्लाइंड एसोसिएशन जा प्रेस, अस्सलाम वालेकुम। मुबारकबाद जेके दो बड़ ॿाहिरि में